सा ही अवां गली में जो अक्सर सॼो साल पानी बीठल हूंदा सीवरेज ने छा मसलो है? इन खां पहिरियां बि लाइन चेंज थिया तक़रीबन 2 साल पहिरीं, पर हालत उहा ई आहे। हिते भंगी आई आहे, उहे चवनि था त लाइनूं अंदरि टुटियूं पयूं आहिनि। असांजो ॾोह में भंगी अचनि था, 2 ॾोल कढी भॼी था वञनि। भंगी जी जीअं मेमन ॻोठ में पोस्टिंग थिए आहे त कई साल थिया आहिनि, इहे ई भंगी आहिनि, कमु कनि कोन था। हिते अचनि था, 2 ॾोल कढी हलिया था वञनि। 2 ॾींहं पाणी न आहे त पोइ 3 ॾींहं वापसि पाणी बीठो आहे हिते। ऐं आला उहिदेदारनि गुज़ारिश कंदुसि त असांजे मुंतख़ब नुमाइंदे साईं अब्दुल करीम ऐं मोहम्मद साहब ऐं तारिक बलोच साहब खे अपील कंदुसि त नज़रसानी करे ऐं असांखे हिन वबा मां जान छॾाए त महिरबानी थी चइजे। हीअ मेन घटी आहे मच्छी मार्केट जी, जिथां सवें जे तादाद में स्टूडेंट ऐं पब्लिक हितां दवा मटींदी आहे। हितां वॾी उमिरि जा माण्हू हिते अक्सर किरंदा आहिनि, कॾहिं टंग मां कॾहिं ॿाह मां टुटंदा आहिनि। लिहाज़ा आला उहिदेदारनि खे अपील कंदुसि त नज़रसानी कनि ऐं हीअ लाइन असांखे नई विछाराए ॾी।